ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तऊं, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तऊं, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे बे स्कंद जे बे अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के ज्ञान जो ॻाल्हियूं ॿुधाईंदे सम्झाइनि था त अहिड़ी तरह भगवान जे हिन रूप जी उपासना करियो, मतिलब त ध्यान करियो त तव्हांजो उद्धार थींदो। सभई चओ जय सिया राम। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे बे स्कंद जो 3 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे श्री सुखदेव जी जो कामनाइन अनुसार देवताउनि जी उपासना ऐं ईश्वर भक्ति बाबत ॿुधाइण। सभई चओ जय श्री कृष्णा। श्री सूत जी चयो त जॾहिं राजा परीक्षित परमेश्वर जे ध्यान करण जो हाल ॿुधो, तॾहिं डिॼी पंहिंजे मन में चयो त कहिड़ी तरह श्री नारायण जी जो ही स्वरूप मुंहिंजे ध्यान में ईंदो। जॾहिं उन सोच में राजा जो मुंहुं कोमाइजी वियो, तॾहिं सुखदेव जी महाराज राजा खे उदास ॾिसी ही वीचार कयो त शायदि राजा जे मन में का मुराद रहिजी वई आहे, तंहिं करे राजा जो चित उदास थियो आहे। ऐं पोइ सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे कामनाइन अनुसार देवताउनि जी उपासना ऐं पूजा बाबत ॿुधाइनि था त ए राजा, जेको पंहिंजो सत वधाइण थो चाहे उहो ब्रह्मा जी पूजा करे। जेको माण्हू पंहिंजी इंद्रियनि खे बलवान करण थो चाहे उहो राजा इंद्र जी पूजा करे। ऐं जेको माण्हू पंहिंजी प्रजा जे चङे थियण जी इच्छा रखे थो उहो दक्ष प्रजापतिअ जी पूजा करे। ऐं जेको दौलत जी ख्वाहिश रखे उहो लक्ष्मी देवीअ जी पूजा करे। जेको माण्हू पंहिंजे रूप जो तेज वधाइण थो चाहे उहो अग्नि देवता जी पूजा करे। अनाज ऐं हाथी घोड़े वग़ैरह जी इच्छा रखे उहो 8 वस देवनि जी पूजा करे। काम वधाइण लाइ उदर जी पूजा करणु घुरिजे। जेको पंहिंजे बदन में ताक़त वधाइण जी ख्वाहिश रखे थो उहो स्वाला देवीअ जी पूजा करे। ऐं जेको पंहिंजी ख़ूबसूरती वधाइण थो घुरे उहो गंधर्वनि जी पूजा करे। जंहिं माण्हूअ खे ख़ूबसूरत ज़ाल जी घुर्ज हुजे उहो उर्वशी अप्सरा जी पूजा करे। जेको माण्हू पंहिंजो जस माणण जी इच्छा थो रखे उहो जगत भॻवान जी पूजा करे। जेको विद्या थो घुरे उहो महादेव जी पूजा करे। जेको पंहिंजे कुटुंब जो वाधारो थो घुरे उहो पितरनि जी पूजा करे। जंहिं माण्हूअ खे पंहिंजे कुल ऐं कुटुंब जी रक्षा करणी हुजे उहो पुण्य जीवन जी पूजा करे। जंहिंखे राज गद्दीअ जी ख्वाहिश हुजे उहो मन जी पूजा करे। जेको पंहिंजे दुश्मन खे जीतणु घुरे थो उहो निरृत राक्षस जी पूजा करे। ऐं जेको पंहिंजे बदन में बीरज वधाइण जी ख्वाहिश रखे थो उहो चंद्रमा जी पूजा करे। जेको पंहिंजी उमिरि वधाइण जी ख्वाहिश रखे उहो अश्वनी कुमार जी पूजा करे। ऐं जेका स्त्री सुंदर पति घुरे थी उहा माता पार्वतीअ जी पूजा करे। जंहिं माण्हूअ खे कंहिं बि ॻाल्हि जी घुर्ज न हुजे उहो श्री नारायण भॻवान जी पूजा करे। ऐं जंहिं माण्हू खे हिननि बयानु थियल सभिनी शयुनि खां अलावा ॿी कंहिं शइ जी घुर्ज हुजे त उहो बि श्री नारायण जी पूजा करे। उन जी कृपा सां सभु मतिलब पूरा थी वेंदा आहिनि। हे राजन, जेके माण्हू
पंहिंजे परलोक ठाहिण जे वास्ते परमेश्वर खे यादि नथा कनि, उन्हनि खे कुते गॾे वग़ैरह ॿियनि जानवरनि समान सम्झणु घुरिजे। जहिड़ी तरह सूअर ग़िलाज़त खाईंदो आहे, अहिड़ी तरह शराब पीअण वारे माण्हूअ खे सम्झणु घुरिजे। जंहिं जीव आदमीअ जो जामू कपिड़ो पाए पंहिंजे कननि सां परमेश्वर जी कथा ऐं लीलान कीर्तन न ॿुधो आहे ऐं आदमियुनि जी निंदा करण में पंहिंजो मन लॻायो अथसि, उन जा कन वछू ऐं नांग जे डंगनि बराबरि सम्झणु घुरिजे। जंहिं ज़बान सां परमेश्वर जो नालो न जपियो आहे, उन जी ज़बान ॾेॾर जे समान सम्झणु घुरिजे। ऐं जेको माण्हू साधुअनि ऐं ब्राह्मणनि जे अॻियां दंडवत करण लाइ न नमियो आहे, तंहिंजो बोझे वांगुरु बदन ते सम्झणु घुरिजे। ऐं जंहिं दौलत पाए दान न कयो आहे ऐं हथनि सां श्री नारायण भॻवान जी पूजा ऐं साधु ऐं ब्राह्मणनि जी शेवा न कई आहे, उहे हथ काठ जी ॾोई समान आहिनि। ऐं जो पेरनि सां पंधु करे तीर्थ यात्रा ऐं देवताउनि जे मंदर ऐं साधु ब्राह्मणनि जे दर्शन लाइ न वियो आहे, तंहिंजा पेर वण जी टारियुनि बराबरि आहिनि। जंहिं अखियुनि सां ज़ाहिर या ध्यान में परमेश्वर जो दर्शन न कयो आहे, उन जी अखियुनि खे मोर जे खंभनि वांगुरु सम्झणु घुरिजे। जंहिं माण्हू परमेश्वर ते चढ़ियल तुलसीअ जो पन या साधुअनि ब्राह्मणनि जे चरणनि जी धूड़ पंहिंजे सर ते श्रद्धा ऐं प्रेम सां न चाढ़ी आहे, उहो माण्हू जीअरे ई मोवल समान आहे। जंहिंखे परमेश्वर जी कथा ऐं लीलान ऐं भॼन ॿुधी दुख जहिड़ी ॻाल्हि ते रोवणु नथो अचे, उन जो हिर्दो पथर समान आहे। उन करे इंसान खे घुरिजे त हू तन मन ऐं धन सां ईश्वर जो भॼन करे, जंहिं में ही संदसि भलो आहे। सभई चओ जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे ॿिए स्कंद जो 3 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ जय श्री कृष्ण। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।